मेहड़ भरिसां ॻोठ गाही ख़ान सीलरो में मिल्कियत जी लालच में नाफ़रमान पुट पंहिंजी माउ मथां तशद्दुद करे खेसि घर मां कढी छॾियो। मसमात हुस्ना सीलरो पंहिंजे नियाणियुनि ऐं पुटनि समेत प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त 6 साल अॻु मुड़ुसु आज़म सीलरो जी वफ़ात खां पोइ मुंहिंजो वॾो पुटु इम्तियाज़ सीलरो मुड़ुसु पारां छॾियल 70 जिरेब ज़रई ज़मीन ऐं ट्रांसपोर्ट बस मथां कब्ज़ो करे वेठो आहे। घर जो ख़र्च घुरण ते मूं समेत ॿियनि घर भातियुनि मथां तशद्दुद करे थो। उन्हनि मुतालबो कयो त वस वारा खेनि इंसाफ़ फराहम कनि। न्यू सईदाबाद भरिसां काली खान लिंक रोड ते ट्रांसपोर्ट ट्रक बिजली जे थंभे में लॻण सबबि इलाइक़े जी बिजली मुअतल थी वई। बिजली जूं सभु तारूं टुटण ऐं ट्रांसफार्मर किरण सबबि ट्रांसफार्मर खे बाहि वकोड़े वरितो। ट्रक थंभे में लॻण सबबि गुलशन ऐं रहमान कॉलोनी समेत आसपास जे इलाइक़नि जी बिजली मुकमल बंदि थी वई। इतला ते हेस्को न्यू सईदाबाद अमले पहुची बिजली बहाल करे छॾी। इन मौक़े ते लाइन सुप्रीडेंट इकबाल राजपूत चयो त ट्रांसफार्मर खे बाहि लॻण सबबि बिजली जूं तारूं ऐं ट्रांसफार्मर खे वॾो नुक़सान रसियो आहे, जॾहिं त नामालूम ट्रक ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो। डिगड़ी में सिंध तरक्की पसंद पार्टी जे सॾ ते पाणी जी हथरादू बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाण परवेज़ नुआणी, रब नवाज़ नुआणी, ज़ीशान नुआणी ऐं ॿियनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां आबाशी खाते जा अमलदार डिगरी सब डिवीज़न में पाणी जी हथरादू खोट पैदा करे आबादगारनि ऐं हारियुनि खे परेशान करे रहिया आहिनि। पाणी जी खोट सबबि ज़राअत खे कापारी धक लॻो आहे। उन्हनि मुतालबो कंदे चयो त सूबाई वज़ीर आपाशी, सेक्रेटरी आपाशी ऐं ॿिया अमलदार डिगड़ी में पाणी जी खोट ख़तम कराए शहरनि ऐं आबादगारनि खे पाणी जी परेशानी मां छुटकारो ॾियारीनि। हलाणी भरिसां मेरापुर तालके जे खानवाण माइनर शाख जी पुछड़ी में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। पोखियल फसल पाणी जी खोट सबबि सुकण लॻो, जॾहिं त इंसान तोड़े जानवर उञ विघे मरण लॻा। खानवाण माइनर शाख जे आबादगारनि लियाकत अली, मोहम्मद उमर, सरफराज रिंद ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त लोलखी वाह मां निकिरंदड़ खानवाण माइनर शाख जो पाणी आपाशी अमलो विकिरो करे रहियो आहे। लाॻापियल अमलो पाणी विकिरो करण वारी हरकत जो नोटिस वठनि त जीअं आबादगारनि में गणतीअ जी लहर ख़तम थी सघे। सांगड़ जे ॻोठ मोहम्मद कासिम चंद में तालीम खाते जी लापरवाही ख़िलाफ़ ॻोठाणनि नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॻोठ मोहम्मद कासिम चंद में सालनि खां क़ाइम स्कूल मां 4 महीना अॻु मुक़रर उस्ताद खे बदिली कयो वियो आहे। स्कूल में उस्ताद न हुअण सबबि 50 खां मथे शागिर्द तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थी रहिया आहिनि। स्कूल में उस्ताद न हुअण ख़िलाफ़ डायरेक्टर एजुकेशन सांगड़ ऐं तालका एजुकेशन ऑफिसर शहदादपुर खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन महिल ताईं को तदारुक न थी सघियो आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो स्कूल में उस्ताद मुक़रर करे मासूम ॿारनि खे तालीम जो ज़ेवर ॾिनो वञे। कंबर में जमायत अहले सुन्नत हुसैनिया तरफ़ां वधंदड़ बदअमनी मंशियात जे विकिरे ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ शौदा चौक ते धरणो हयो वियो। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमल मुअतल थी वई। इन मौक़े ते मौलाना ग़ुलाम सरवर सूमरो, अरशद नज़ीर हुसैनी ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस जी लापरवाही सबबि पुरूं धाड़ा ऐं चोरियुनि में रोज़ इज़ाफ़ो थी रहियो आहे। शहर में मंशा जे विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कंदे चयो त फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे, जॾहिं त शहर में मंशियात मथां मुकमल पाबंदी हई वञे।